वक्त की पाबंदी से गदो गद अदब की भी तकाजा रखनी है। जेके दोस्त बेतवजही से बाहर बीठा आहिनि या पोइ घणो वेठा आहिनि पिटाल के सजायूं न वेठा आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कयां थो जेकॾहिं पंहिंजे दिलि में इश्क मुस्तफ़ा जी बाहि खे ॿारणो आहे त मोहब्बत ऐं अक़ीदत सां पिटाल खे सही नमूने भरे वियो। इंशाअल्लाह ताला तव्हां असांजी अॼु क़िबला साईं फैज़ मोहम्मद सिकंदरी साहिब जे ख़िताब सां हज़रत अल्लामा साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जी यादि बेदारी थींदी जो सुभान अल्लाह बुलंदाव सां जो सुभान अल्लाह। साईं जन जे इस्तक़बाल में मोहब्बत ऐं अक़ीदत सां नारे जो जवाब ॾियो। उन खां बाद सदन जे ख़िताब सां तव्हां असांजे दिलनि खे रब करीम सुकून अता फरमाईंदो। नारे तकबीर मोहब्बत सां जीअं नारे जो जवाब हूंदो इंशाअल्लाह ताला ओड़ो ई तव्हां असांखे ख़िताब ॾींदा। नारे तकबीर तमाम सभी दोस्तों के हाथ मथे हुजन नारे जो जवाब नारे रिसालत नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी नारे विलायत नारे विलायत। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआत अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व शफीअना व नबियना व मअवाना व मलजअना व हादियना व महदियना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमाईन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल
الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. انتہائی واجب الاحترام معزز علماء کرام حفاظ حفظان زید شرفہ پیارا دوستو مسلمان بھائیوں اجو کی ہن بابرکت محفل میں मुझे लाए जेको हुकुम आहे जे मौजूद ते मूंखे अवां जे साम्हूं चंद गुज़ारिशूं अर्ज़ करणियूं आहिनि। वो मौज़ू आहे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे इख्तियारात जे मुतालिक़। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे दुनिया जे अंदर बे इख्तियार बनाए कोन मोकिलियो आहे, बग़ैर इख्तियारनि जे अता करण जे कोन मोकिलियो आहे, बल्कि असांजो अक़ीदो आहे त अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इख्तियार ॾेई करे दुनिया ते मोकिलियो आहे। सभिनी जो इहो अक़ीदो आहे त बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। छाकाणि त कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पाण खे मुस्लमान बि सॾाइनि, कलमो बि मदीने वारे जो पढ़नि, मस्जिदूं बि ठहियूं पियूं आहिनि, मदरसा बि आहिनि, शागिर्द बि पढ़नि था, दावा क़ुरान और सुन्नत जी तालीम जी भी आहे, लेकिन उन्हनि जे वॾड़नि जो अक़ीदो इहो आहे जिसका नाम मोहम्मद और अली है उसको किसी चीज का इख्तियार नहीं। तक़वियतुल ईमान नाले रिसाले में किताब में मौलवी इस्माइल देलवी इहो लिखी वियो आहे ऐं उन जी बाद में अचण वारी ज़ुर्रियत, उन जा पूरा ताबेदार ऐं उन्हनि जे मसलक ते हलण वारा, उन जी पूरी पार्टी अक़ीदो रखे थी त बाबा हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़ात खे को बि इख्तियार न आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जे हथ में का बि शइ न आहे, हुज़ूर खे न को क़ुव्वत आहे, न को पावर आहे, न को ताक़त आहे, न को इख्तियार आहे। माअज़ल्लाह इन क़िस्म जा उन्हनि जा अक़ीदा आहे। पर असां अहले सुन्नत व जमात जो ऐं असां या रसूल अल्लाह चवंदड़ सुन्नी मुस्लमाननि जो अक़ीदो इहो आहे त असांजो नबी बे इख्तियार न आहे, असांजो नबी बा इख्तियार नबी आहे। तवज्जो सां ही चंद गुज़ारिश ॿुधंदो त मूंखे काफ़ी मिलियल आहे, लेकिन जेतिरो अल्लाह चाहियो ऐं अवां जे साम्हूं गुज़ारिश कंदुसि ऐं वरी अवां जे बि तवज्जो खे ॾिठो वेंदो, अवां ॿुधण जे मूड में हूंदा, मां चंद ज़्यादा गुज़ारिशूं कंदुसि। अगरि तव्हांजो मूड घटि हूंदो त असां बि न जाइ ते छॾे ॾींदासीं, हरू भरू न पंहिंजो टाइम न वरी तव्हांजो टाइम असीं वठी करे हिक ॿिए खे इम्तिहान में विझूं, इएं कोन थींदो। इंशा अल्लाह अज़ीज़ ॿार रस में अची अवां दुरूद
शरीफ अदा नमाज करा दो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ताला इरशाद फरमाए फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैता व युसल्लिमू तस्लीमा। महबूबा तुझे रब जो कसम तो सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए फला वरब्बिक ऐ मौला हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे रब जो कसम ला युमिनून ये मोमिन को न थींदा हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम ऐसी ताई ये मोमिन को न थींदा जैसी ताई पंहिंजे विच में इख्तिलाफी मामलन में तो मोहम्मद के बा इख्तियार हाकिम तस्लीम न कन। मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तो हबीब के बा इख्तियार वारो हाकिम तस्लीम कंदा। जो अल्लाह ताला फरमायो महबूब मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तोखे बा इख्तियार हाकिम मञींदा तूं उनजो फ़ैसिलो फरमाई जेके उन्हनि जा इख्तिलाफ़ी मामला आहिनि अमां खे उहे हाकिम मञनि पर इख्तियार वारो हाकिम तस्लीम कनि पोइ वरी सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैत महबूबा हाकिम तोखे तस्लीम कर हाकिम खे बणायो उन खां बाद में जेको तव्हां फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले जे करे पंहिंजे अंदर में का बि तंगी महसूस न कर वरी सल्लिमू तस्लीमा अवां जो बि फ़ैसिलो फरमायो उनखे तस्लीम कनि उनखे मञण तंहिंखां बाद में ई उहे मोमिन थींदा। अवां जो फ़ैसिलो तस्लीम कनि मञनि अंदर में वरी का तंगी भी महसूस न कर त साईं फ़ैसिलो हीअं फरमायो हीअं न थिए हा हीअं थिए हा या मुंहिंजे हक़ में अहिड़ो फ़ैसिलो अचे हा न सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजा को बि हर्ज न सम्झनि का बि तंगी न सम्झनि मिम्मा क़दैत हुन में जेको अवां फ़ैसिलो कयो आहे उनजे करे का बि अंदर में हर्ज तंगी महसूस न करे तंहिंखां बाद में मोमिन थींदा। हाणे जॾहिं अंदर में तंगी भी महसूस न थिए हुजूर जे फ़ैसिले ते ऐं माण्हू मुकम्मल तरीक़े सां उनखे दिल जे हुजूर सां तस्लीम करे मञे ऐं उहे अमल करे जीअं हुजूर फ़ैसिलो फरमायो तंहिंजे करे असांजे अहले सुन्नत जी मनाई कई आहे त महबूब मोमिन तॾहिं थींदा जॾहिं उहे तव्हांखे इख्तियार वारो हाकिम ॾींदा। असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेइख्तियार न मदीने वारा इख्तियार वारा आहिनि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला इख्तियार ॾेई करे दुनिया ते मोकिलियो आहे। ही आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि
इताअत करे थो नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजी इताअत करे थो। छो ये छो जो मखलूक जे इताअत सां खालिक जी इताअत थिए, अब्द जे इताअत सां मबूद जी इताअत थिए, साजिद जी इताअत सां मसजूद जी इबादत थिए, मदीने वारे जी इताअत करण सां अल्लाह जी इताअत थिए थी। ईअं छो क़ुरान करीम में सिर्फ़ इहा ॻाल्हि न आहे, अल्लाह ताला जी जाइ ते इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना युबाइऊनका इन्नमा युबाइऊनल्लाह। ऐ मुंहिंजा हबीब जेके तुंहिंजे हथ ते हथ रखी बैत कनि था, इहे मां रब सां बैत करे रहिया आहिनि। इताअत हुजूर जी अल्लाह फरमाए थो मुंहिंजी इताअत बैत मदीने वारे जी अल्लाह फरमाए थो या बैत मुंहिंजी ॿी जाइ ते अल्लाह फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा। ऐ मुंहिंजा हबीब जॾहिं तो पथरो उछलायो, ईअं तो न उछलायो, मां अल्लाह उछलायो आहिनि। हाणे पथरो तो हुजूर उछलायो, पर अल्लाह फरमाए थो मूं उछलायो। बैत में हथ हुजूर जो साम्हूं आहे, अल्लाह फरमाए थो मुंहिंजे हथ ते बैत इताअत त रसूलुल्लाह जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब फरमाईंदा हेॾा हली अचो, अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजे सभ ते थो अचे, छो त मुंहिंजे हबीब जी जेको बसि इताअत करे थो इहा मुंहिंजी इताअत। सवाल इहो थो घुरे त हुजूर जी इताअत सां अल्लाह जी इताअत कीअं थींदी, मदीने वारे जी बैत सां अल्लाह जी बैत कीअं थींदी, हुजूर जे पथरनि उछलाइण सां अल्लाह जो पथरो उछलाइण कीअं थींदो। हेॾे न्यारो चओ सुभान अल्लाह। इहो इन जे करे जो अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे पंहिंजो नुमाइंदो बणाए करे दुनिया ते मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजो नुमाइंदो बनाए, अल्लाह ताला पंहिंजो खलीफ़े आज़म बनाए। तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे दुनिया ते मबूस फरमायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इख़्तियार ॾेई करे दुनिया ते मोकिलियो, बेइख़्तियार बनाए कोन मोकिलियो। शरीयत अल्लाह जी आहे, हुनजो ठाहिण वारो अल्लाह आहे, दस्तूर अल्लाह जो आहे, क़ानून अल्लाह जो आहे, आईन अल्लाह जो आहे, दस्तूर ख़ुदा ताला जो, शरीयत बि अल्लाह जी आहे। पर हुज़ूर जे हथ में ॾेई करे अल्लाह ताला दुनिया में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे मबूस फरमायो। दस्तूर बि अल्लाह ॾिनो, आईन बि ॾिनो, क़ानून बि ॾिनो, किताब मुस्तफ़ा खे अता फरमायो, शरीयत बि हुज़ूर खे अता फरमाई। पर उन जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे अल्लाह बेइख़्तियार बनाए कोन मोकिलियो, इख़्तियार ॾेई करे मोकिलियो आहे। अल्लाह ताला हुज़ूर खे मोकिले करे फरमायो दुनिया वारो ॿुधो, मां अल्लाह जो नुमाइंदो मुंहिंजो महबूब आहे। हाणे जेको इन जी इताअत करे थो उहो मुंहिंजी इताअत करे थो, जेको उन जी बैत करे थो उहो मुंहिंजी बैत करे थो, जेको उन जे हुक्म खे मञे थो ईअं सम्झो उहो मां अल्लाह जे हुक्म खे ई मञे थो। शरीयत अल्लाह जी जो सुभान अल्लाह, पर उन में हुजूर खे इख्तियार मिलियल आहे। मदीने वारो बेइख्तियार में न आहे, इख्तियार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे हासिल आहे। अगर हुजूर कंहिंजे हक़ में चाहे उन में तरमीम करे था सघनि। चओ सुभान अल्लाह। मां मिसाल थो ॾियां, हदीस मां ॾींदुसि, ॻाल्हि वाज़िह थी वेंदी त
कह जे हक में किथे किथे नबी करीम अलैहिस्सलाम अहकाम जे अंदर तरमीम फरमाई उन्हनि खे इस्तिस्ना ॾिनी उन्हनि खे मदीने वारे इजाज़त अता फरमाई जंहिंमां मालूम थींदो त वाकई असांजो नबी बेइख्तियार न आहे हुज़ूर खे अल्लाह इख्तियार ॾेई करे दुनिया जो मज़ो फरमायो सुभान अल्लाह। अब को मानो नमाज पढ़े नमाज अल्लाह अकबर करे नमाज नियत कई और नमाज ये के सजण जाएगा सवाइ के चंद सूरतूं जे जेके फिक़ह जे किताबनि में जंहिंजे करे नमाज छॾी वेंदी आहे को ॿुधे थो को सड़े थो अहिड़े क़िस्म जूं सूरतूं फिक़ह जे किताबनि खे छॾे करे आम हालात में नमाज़ीअ खे सॾण जाइज़ न आहे ऐं कंहिंजे सॾ ते नमाज़ीअ खे नमाज़ छॾे अचण में जाइज़ न आहे छो अल्लाह जे हुज़ूर में बीठो आहे पर जेकॾहिं नमाज़ी खे जेको नमाज़ पढ़े थो मदीने वारा सभु कनि उन ते फ़र्ज़ आहे त नमाज़ खे छॾे मुस्तफ़ा जे सॾ ते हाज़िर थियो सभी वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अञा न ॾियो सुभान अल्लाह मूंखे त साईं वॾो टाइम ॾिनो पौणा 2 कलाक इंशाअल्लाह जो सभु तक़ीर हिन दफ़े कराए छॾी न हुया अॻिते जो आसिरो ई न कुझु तरमीम थी तव्हां वारी ढराई मूंखां सभु तरमीमूं कराए छॾी बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ बुखारी शरीफ में मिशकात में भी हदीस भी थी सहाबी सामो नमाज पढ़े तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सब कयो वाजिब नमाज में मसरूफ सहाबी इम्तिहान में अची वियो हुजूर जो सदो आहे अल्लाह जी नमाज पढ़ाया मुस्तफा जे सद ते हाज़िर थिया दिल सोचे अल्लाह जो हुजूर में हाज़िर बीठो आया पढ़े करे भला जल्दी जल्दी में नमाज पढ़ी मुस्तफा जे सद ते हाज़िर थियो नमाज जल्दी में सहाबी पूरी कई सिधो हुजूर जे दरबार में हाज़िर थियो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो मूं तोखे सद कयो हो ॿुधो कोन हुयो छा अर्ज़ कई या रसूल अल्लाह ॿुधो हुयमि पोइ छो न हाज़िर थिए साईं मां नमाज जे अंदर हुयुसि हुजूर फरमायो छा तूं अल्लाह जो क़ुरान कोन पढ़ियो अल्लाह क़ुरान में फरमाईंदो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाअकुम ऐ ईमान वारो जॾहिं अल्लाह उन जे रसूल जो सॾ थिए त उन खे हलाई न कयो मूं तोखे सॾियो हुयो नमाज खे छॾी मुंहिंजे सॾ ते हाज़िर थी दुनिया वारनि जे लाइ नमाज छॾी कान्हे भली खणी केॾो उहिदो रखण वारो हुजे रुतबो रखण वारो हुजे मक़ाम रखण वारो हुजे ज़िले जो ऑफिसर हुजे डिवीज़न जो ऑफिसर हुजे सूबे जो चङो मुल्क हुजे मुल्क जो सदर वज़ीर आज़म हुजे दुनिया जो को वॾो उहिदो रखण वारो हुजे हुन जे लाइ नमाज छॾणी कान्हे पर जे आमिना जे लाल जो सॾ थी वञे त नमाज छॾे मुस्तफा जे सॾ ते हाज़िर थियण वाजिब छो त हिदायत जी वज़ाहत ऐं तफ़सीर मदीने वारो ख़ुदि इरशाद फरमायो अगर असीं हुन जो बयानु कयो मुल्ला असांजे मथां कारिजी पवे अल्लाह जे नमाज़ खे छॾे ही तव्हां सुनी कहिड़ो थींदो था बयानु कयो पर इन आयत जो तफ़सीर आमिना जे लाल ख़ुदि बयानु फरमायो कुरान कोन पढ़ियो अथई अल्लाह त कुरान में फरमायो त अल्लाह जो सॾ थिए अल्लाह जे रसूल जो सॾ थिए नमाज़ में हुजे कहिड़े हाल में हुजे नमाज़ खे छॾिणो हुजूर जे दरबार में हाज़िर थियणो आलिमनि फरमायो हुजूर नमाज़ीअ खे सॾ करे नमाज़ी हेॾां अच हुजूर जे सॾ ते हाज़िर थिए हुजूर जन फरमाइनि फलाणे कम सां वञ फलाणो वञी कमु करे कबार मां शइ वठी हिन मुंहिंजे सवारी खे कोन्ह प्यारो या फलाणो कमु करे भले हुनजो सीनो किबले खां फिरी वञे हालांकि सीनो करे किबले खां फिरंदो त माण्हूअ जी नमाज़ टुटी पवंदी अगरि माण्हू नमाज़ जे दौरान ॻाल्हाईंदो कंहिं सां बि नमाज़ मां
मानो जो टुटी पवंदी आहे भॼी पवंदी आहे फांसू थी वेंदी आहे ॿियनि सां ॻाल्हाइण सां नमाज़ भॼंदी आहे हुज़ूर सां ॻाल्हाइण सां नमाज़ कान भॼंदी आहे दिलि जे करे सीने किबले खां थिए पोइ नमाज़ भॼी वेंदी आहे पर जेकॾहिं हुज़ूर जे करे सीनो किबले खां फिरी वञे नमाज़ भॼंदी कान्हे टुटंदी कान्हे आलमन फरमायो हुजूर उनके फरमायो फलाणो कम करे वञे हलो हुजूर जे हुक्म ते कम करे वरी वापस लौटी अचे जिथे नमाज़ छॾे वियो हो उतां खां नमाज़ अॻिते पवंदी शुरू करे हुनजी नमाज़ टुटे ई कान्हे नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत उलमाए अहले सुन्नत ये शाना से नबी जो तो सुभान अल्लाह बुलंद आवाज से जो तुझे शान मथा क्या कुर्बान नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी बुलादार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा नमाज़ीअ खे नमाज़ जे दौरान सॾु कंहिंजो बि इख़्तियार न आहे नथो सॾे सघे आओ हुज़ूर जो इख़्तियार आहे जो सुभान अल्लाह तंहिंजे करे नमाज़ खे छॾणु वाजिब आहे सुस्त छुता जो मत अल्लाह जो क़ुरान जो पढ़ा एॾो वाह बि नथो ॼाणनि छा तव्हांखे ॻाल्हायो जोर खां सुभान अल्लाह जो माशाअल्लाह सी सुनी आयो असांजो अक़ीदो को लिकड़ छपण वारो कोन्हे को बिल्कुलु ज़ाहिर आहे जेको मञे थो जी बिस्मिल्लाह नथो कजे त रस्तो हुनजो खुलियल आहे पर असांजो अक़ीदो क़ुर खां बि ॿाहिरि न आहे हुज़ूर जो हदीस खां बि ॿाहिरि कोन थिए जोर सां सुभान अल्लाह चओ मां तव्हां खां पुछां थो पहिरीं गौर कजो नमाज़ घणा टाइम फर्ज़ आहे ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो पंज नमाज़ूं पंज टाइमनि ते पंज नमाज़ूं फर्ज़ ठीकु आहे मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी हदीस आहे सुभान अल्लाह हुज़ूर जे दरबार में हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान थींदुसि थियो कलमो पढ़ो जिसे मुंहिंजो हिकिड़ो शर्त पूरो थिए त पोइ मां मुसलमान थियां मदीने वारे फरमायो कहिड़ो शर्त आहे अर्ज़ कईसीं शर्त हुई आहे मुसलमान थियण खां बाद में पंज टाइम नमाज़ पढ़णी पवंदी हुज़ूर फरमायो हा पंज टाइम अल्लाह नमाज़ फर्ज़ फरमाई आहे असां पढ़णी आहे अर्ज़ कईसीं शर्त इहो आहे मां टे नमाज़ूं कोन पढ़ंदुसि सिर्फ़ु ॿ नमाज़ूं पढ़ंदुसि शर्त क़बूल आहे त मां मुसलमान थियां सुभान अल्लाह अहिड़े क़िस्म जी हिकु हदीस सुनन अबी दाऊद में बि आहे पर ही मुस्नद अहमद बिन हंबल जी बि हदीस रिवायत थो पढ़ा हुज़ूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह शर्त क़बूल आहे मां मुसलमान थियां नमाज़ूं सिर्फ़ु ॿ पढ़ंदुसि हालांकि नमाज़ फर्ज़ घणियूं आहिनि पंज नमाज़ फर्ज़ आहिनि उनमें तरमीम जो न मूंखे इख्तियार आहे न तोखे इख्तियार आहे न आलिम खे न मौलवीअ खे न मुफ्तीअ खे न मुहद्दिस खे न मुफ़स्सिर खे न दरवेश खे न फ़क़ीर खे न पीर खे न औलिया अल्लाह खे कंहिंजो बि इख्तियार कोन्हे पंज टाइम अल्लाह 24 कलाकनि जे अंदरि पंज वक़्त नमाज़ फर्ज़ फरमाई आहे कभी बि तरमीम जो कंहिंखे बि इख्तियार कोन्हे हे आमिना जे लाल जे साम्हूं वेठो आहे मुसलमानों अगर मुस्तफा के इख्तियार न हो गया रसूलुल्लाह साहब इख्तियार न हो गया मुख्तार नबी न हो गया इख्तियार दई अल्लाह न मोकले हुजूर फरमाए ना नमाज पंज टाइम थी कलमे पढ़े तो जी मर्जी न पढ़े तो जी मर्जी मूंखे को
इख्तियार कोने की अजकल बुदायो तो वने तो जिसका नाम मोहम्मद और अली है उसको किसी चीज का इख्तियार नहीं। ये नबी की गाल सच्ची हो देहा। हुजूर फरमाए ना बाबा मुझे को भी इख्तियार न थे मुसलमान थे तो तुझे मर्जिया न टूटे दरस्तो खुलो पे थे दिनते में नमाज दी मा गाल करे को न तो सगा तो अल्लाह पंजते में नमाज फर्ज फरमाया पर न साईं ये को न फरमायो। हुजूर फरमाए शर्त तुझे कबूला कर मोहम्मद मुसलमान थी दो बड़े ला से रोदे दलील अल्लाह ने फरमाया तो सुभान अल्लाह उमादा समुद्र जीवन में विच में गुण बीठा जे हर पन दे मथा ला इलाहा इल्लल्लाह लिखला हर पन सा गद एक मलाइक जी टूटी लगला जी पन दो वन मजा पन जुदा थे हेठ करे फरिश्तों ने हेठ करे वडे उन पन के फोरल खरी जन्नत फिरदौस में पहुंचाए। हजरत पी से रोदे दलील अल्लाह तआला ने फरमाया ता मुसलमानो जो वन दे पन दे मथा ला इलाहा इल्लल्लाह लिखला अल्लाह ने वन दे पन के हेठ करे पसंद न थे फरमाए तो मुसलमान जो जुबान दे मथा दिल के अंदर ला इलाहा इल्लल्लाह उनके अल्लाह क़यामत दे दे जहन्नम में किए दाखिल फरमाएंगे। ला इलाहा शर्त कबूला नमाज की गाल कई टे नमाज मुस्तफा माफ फरमायो बिन दो शर्त कबूल करो उनके कलमो पढ़ायो। थोड़ा सा सुभान अल्लाह जो मालूम जो असांजो नबी इख्तियार वारो नबी जो असांजो नबी इख्तियार वारो नबी बेख्तियार मुस्तफा जी बेख्तियार ना हो तो मानो जो अकीदो हुजूर के को बेख्तियार होने मुस्तफा जो हदीस पढ़ो मालूम तो के दीनो अल्लाह जो कुरान पर जो ना साबित थी दो तो मदीने वारो बेख्तियार न बाख्तियार औरत गुजारे मुर्स गुजारे में औरत जो शरीयत के अंदर कुरान में बयान चला उन जी इज्जत 4 महीना 10 दी घणे इज्जत 4 महीना 10 दी ये वरी जाहिल है कि हनी न धोपो खड़ाई ना पाए घर बच नमो ज्यादा शरीयत सा मजाक न कयो 4 महीना 10 दी इज्जत जे औरत जो मुर्स फोती हो हामिला ना है बेदवारी ना है 4 महीना ॾाढी उनजी इज्जत सोग में हज़रत जाफर बिन तैय्या हज़रत जाफर तैय्यार रज़ी अल्लाह ताला अन्हु मौत वारे जंग में शहीद थिया उनजी घर वारियां ऐं वरी अजीब मंज़र हो मौता के गज़वे में सादी मौजूद है बुखारी शरीफ में रिवायत मौजूद है हुजूर मदीने में मौजूद है सजो मंजर मुस्तफा ये सामने दिसंदा फरमाइंदा हज़रत जाफर तैयार शहीद थियो जिंदो फलाने देत में आ वो शहीद थियो फलाने देत में आ वो शहीद थियो अरे फलाने देत में आ अरे खालिद बिन वलीद दे हथ में झंडो आयो जे हथ ते अल्लाह फता ता फरमाइनो
मूंखे अॻी ॻाल्हि करणी आहे हज़रत जाफ़र तयार शहीद थी वियो आहे उनजी घरवारी आहे हज़रत अस्मा बिन्त उमैस सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इज्जत घणी गुज़ारणी आहे 4 महीना 10 ॾींहं पर हज़रत अस्मा बिन्त उमैस के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्मा 3 ॾींहं सोग कजा 3 ॾींहं खुशबू नाहे लगाइणी हार सिंगार वारी का भी शइ करने का छो त सोग वारी औरत खे न को खुशबू लगाइणी आहे न को हार सिंगार करणो आहे हार सिंगार 3 ॾिहाड़ा न कजा खुशबू भी न लगाइजा अतर भी कोन लगाइजा 3 ॾींहं खां बाद में तोखे इख्तियार आहे जीअं वणई तीअं वरी कजा माना हुजूर अलैहिस्सलाम उनजी इज़त सिर्फ़ 3 ॾींहं करार ॾिनी उन खां बाद वरी इज़त उनजी ख़तम फरमाई नबी करीम अलैहिस्सलाम 4 महीना 10 ॾींहं वारे हुक्म मां उनजी इस्तिस्ना फरमाई माना उनखे अलॻि फरमायो उनखे अलॻि फरमायो अगरि हुजूर खे इख्तियार न हुजे हा असांजो नबी बे इख्तियार हुजे हा शरई अहकाम जे अंदरि हुजूर खे इख्तियार न हुजे हा फरमाए न अस्मा जी 4 महीना 10 ॾींहं हुक्म आयल आहे तोखे बि ईअं ई इज़त गुज़ारणी आहे सोग में एतिरो अरसो तोखे रहणो आहे पर हुजूर 4 महीना 10 ॾींहं जे बजाय सिर्फ़ 3 ॾींहं उनजे लाइ मुक़ररु फरमाया हिन मां मालूम थियो त असांजो नबी बे इख्तियार न नबी सही इख्तियार वारो नबी अञा सुभान अल्लाह को न चवंदो छा आड़े पाड़े जा वहाबी तो न खिलायो ॾाढो सुभान अल्लाह वो मञनि नथा असां मञण वारा आहियूं वो बेइख्तियार था चवनि असां तो असांजो नबी इख्तियार वारो नबी आहे मां तव्हां खां पुछां थो अबा मर्द जे लाइ सोन जाइज़ आहे या नाजाइज़ आहे सुभान अल्लाह नाजाइज़ आहे हराम आहे मर्द जे लाइ पर अॼुकल्ह मर्दनि जो अजीब सिस्टम आहे ख़ासि कर सां नौजवान तबिको सोन जा वेढ़ा मुंडियूं पातियूं कयूं आहिनि बाबा हुज़ूर मना फरमाई शरीयत पाक में हराम आहे अवां नथा पाए सघो रेशम जो कपिड़ो मर्द नथो पाए सघे सोन मर्द नथो पाए सघे मर्द जे लाइ हराम आहे हाणे सोन मर्द नथो पाए सघे औरतूं पाए सघनि थियूं उन्हनि लाइ जाइज़ आहे हुज़ूर जो सहाबी हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह जे तो गनीमत जो माल आयो नबी करीम अलैहिस्सलाम तक़सीम पे फरमाया साहबा में माल सॼो तक़सीम थी वियो सोन जी हिकिड़ी मुंडी पई आहे हुज़ूर जे दरबार में सोनी मुंडी पई आहे सॼो माल तक़सीम थी वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो बर्रा वेठो थी वेठो आहे नबी करीम अलैहिस्सलाम उनजी हिन चंबे खे वरितो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह ये चंबे खां वठी हुज़ूर मुंडी खे हज़रत बर्रा खे मुंडी नबी करीम अलैहिस्सलाम आंगुर में पाराई हज़रत बर्रा पाण चवंदो नहाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन खातम ज़हब असांखे हुज़ूर सोन जे मुंडी खां मनो फरमाई आहे माण्हू चवंदा रिवायत बि पाण थो ॿुधाई पाती बि पाण खे पई थी सुभान अल्लाह त चओ ॿुधायो दादा हुज़ूर मनो फरमाई आहे तव्हांखे जो पाती पई आहे हज़रत बरा फरमायो बराबर सोन पाण हराम आहे नबी करीम अलैहिस्सलाम हराम फरमायो मनो फरमाई आहे पर मां तव्हांखे ॿुधायां थो हीअ जेका मुंडी आहे मूं पाण कान पाती आहे आमिना जे लाल पंहिंजे हथनि मुबारकनि सां पाण मूंखे पाराई आहे पोइ जेका मुंडी मुस्तफ़ा पाण पाराई उहा मुंडी मां कीअं लाहे थो सघां मां उहा मुंडी कान लाहींदुसि जेका मदीने वारे मूंखे पाण पाराई आहे सोन ॿिन जे लाइ त हराम आहे हुज़ूर हज़रत बर्रा जे लाइ जाइज़ फरमायो उनखे पाण पारायो सुराका वारी रिवायत में मशहूर आहे जंहिंखे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो सुराका मां तुंहिंजे हथनि में किसरा जा कंगण थो ॾिसां हालांकि किसरा करे
फताई कोन थो अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म जे ज़माने में किसरा जो मुल्क फतह थो किसरा जा जेके गनीमत जो माल खजी आयो उन जा सोना कंगण खणी आया गनीमत जो माल ढेर लगो पियो किसरा वारा कंगण भी पिया हजरत अमीर उमर हजरत सुराका के सॾु कयो सुराका हेॾा हलिया मदीने वारे ग़ैब जी ख़बर अॻ में ॿुधाई अॼु उन जे सचाईअ जो मौक़ो अची वियो हुज़ूर फरमायो तुंहिंजे हथ में किसरा जा कंगण थो ॾिसां किसरा जो फतह थी चुको आहे गनीमत जे माल में कंगण आया आहिनि हलिया त उहो कंगण तोखे पारे ताकि दुनिया खे ख़बर पइजी वञे त मदीने वारो ग़ैब ॿुधाइण लॻी रसूलुल्लाह जी ख़बर कॾहिं बि पूरी कान थींदी आहे जेको सचो नबी हूंदो आहे उन जी ज़ुबान हमेशह सची हूंदी आहे कादानी कूड़ो हुयो कादानी दज्जाल हो कादानी ठग हो जे इंडिया जे शहर खादान जे अंदर कूड़ी नबूवत जी दावा कई हुई उनजी हर ॻाल्हि ग़लति हुई जेका बि ॻाल्हि कंदो रहो सभु ॻाल्हियूं उनजूं ग़लति थियो जो फलाणे मोहम्मद जी बेगम माई मूंसां शादी कंदी उन सां कोन कई कंहिं ॿिए सां वञी शादी कई कि इहो मरी वियो त वरी मूं न ईंदो पाण मरी वियो हिन जी उहा माई निकाह में हिन जे माई निकाह में कान आई छो त पाण कूड़ो हो जो ॻाल्हाई हुनजे ज़ुबान मां कूड़ो निकितो मुस्तफ़ा सचो आहे हुज़ूर जो कुझु फरमायो उहो सचो साबित थियो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हज़रत फारूक आज़म पान उन्हीअ खे उहे कंगण किसरा वारा हज़रत सुराका खे पाराया किन जे लाइ जाइज़ न उन जे लाइ हुज़ूर फरमायो हू पाईंदो त उन पाता इहा हुज़ूर जे ग़ैब जी बि ख़बर हुई उन जे लाइ जवाज़ जो सबूत बि थियो जो हुज़ूर जो इख़्तियार साबित थियो होॾां वरी हज़रत बर्रा बिन आज़िब खे ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम पाण सोनी मुंडी पाराई हिन मां मालूम थियो असांजो नबी बे इख़्तियार न ठही मिला असांजो नबी इख़्तियार वारो नबी आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जलसो हलंदो या ख़ुशूसी ख़िताब वारो बि ईंदो त हाणे सुस्त थिए थो कमु कीअं हलंदो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अब उज़ई कंदा आहियो न ईद उज़ा जी अचे थी उन में जेकॾहिं बकरी ज़िबा करणो हुजे ठेलो ज़िबा करणो हुजे त उन जी उमिरि घणी आहे साल घणो गऊं आहे मेहा 2 साल पर हिन जो आहे नंढो जानवर छेलो बकरी 1 साल जी साल उमिरि हुन जी पूरी हुजे धंधनि ते न वञो उमिरि साल हुजे जेको शरीयत में आहे साल खां घटि न हुजे बकरी जी उमिरि आहे हुज़ूर जो सहाबी आहे हज़रत बर्रा उन जो मामो आहे इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो उज़ईअ वारे ॾींहुं निमाज़ खां पहिरियां जानवर ज़िबा करे छॾी हालांकि जानवर ज़िबा करणो आहे त निमाज़ खां बाद में करणो आहे निमाज़ थिए तंहिंखां बाद में ज़िबा कबो अॻ में न हुज़ूर खे जेकी आहे अॻु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं वटि जानवर हुओसीं मां त निमाज़ खां पहिरियां ज़िबा करे छॾियो पाण फरमाई आहे त सही ठीकु आहे न ते पोइ ॿी करणी पवंदी ते मूं वटि आहे बकरी या छेलो मूं वटि आहे पर सही 6 महीननि जो आहे घणनि महीननि जो 6 महीननि जो अवां फरमायो आहे साल जो हुजे पर साल जो कोन्हे 6 महीननि जो आहे थुलो मकारो भलो आहे पर आहे 6 महीननि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजे लाइ इजाज़त आहे वञी इहो 6 महीननि वारो ज़िबा कर मां मोहम्मद चवे थो तुंहिंजी क़ुर्बानी अल्लाह वटि क़बूल थी वई 6 महीने जो छेलो उज़ई में कोन हलंदो आहे साल उमिरि वारो हुजे पर 6 महीने जो बकरो छेलो नबी करीम
सलाम हजरत बर्रा बिन आज़िब रज़ियल्लाहु तआला अन्हु जो मामे दे वास्ते नबी करीम अलैहि सलाम जाहिर फरमायो इनमा मालूम थे त असां जो नबी बे इख्तियार ना असां जो नबी इख्तियार वारो नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान शरीफ पढ़ो मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन तो सुभान अल्लाह जहाँ बुलंद आवाज़ चाहो असां हुज़ूर जे अहल बैतन खे बि मञो त रसूलुल्लाह जे असहाबन खे बि मञण वारा आहियूं असां उन्हनि में ॼाणा आहियूं जो हिकिड़ा असहाबन सबूरनि जी ॻाल्हि कर पर अहल बैतन सां थियण लाइ तयार ई न आहिनि ॿिया वरी अहल बैतन जो नालो घणो खणंदा पर असहाबन सबूरनि जे तरफ़ थियण जे लाइ हलण लाइ तयार ई न आहिनि असां अहल सुन्नत व जमात वारा या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान असां हुज़ूर जे अहल बैतन खे बि मञण वारा आहियूं त मुस्तफ़ा जे असहाबन सबूरनि खे बि मञण वारा सुभान जो सुभान अल्लाह उनके मौला के पर करो दुरूद उनको असहाब इकरा तेला खुशना मुस्तफा जाने सलाम शम्अ बज़ में हिदायत पेला को सलाम हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु बदर वारी जंग में शरीक को न थी सघिया नबी करीम अलैहि सलाम खे फरमायो हो हज़रत रुक़ैया हुजूर जी न्याणी हजरत उस्मान साईं जी घरवारी चूंकि वह बीमार हुई हुजूर फरमायो तव्हां उन्हनि जे तबत बीमारदारी जे लाइ इन जाइ ते रहो उहे बदर में न हलो हजरत उस्मान साईं बदर में शरीक न थिया हुआ जॾहिं हुजूर वापसि मोटी आया हालांकि उन ग़ज़वे में हजरत उस्मान हलिया कोन हा पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहिड़े तरीक़े सां बदर वारनि खे जेको अल्लाह सवाब अता फरमाईंदो उस्मान तोखे बि ओतिरो ई सवाब मिलंदो हालांकि हज़रत उस्मान उन ग़ज़वे में कोन विया पर नबी करीम अलैहि सलाम पंहिंजे इख्तियार सां उनखे शामिल बि फरमायो पाण फरमायो हुई कोन पर इएं सम्झ तूं मौजूद हुए अॼु तोखे न मिले हा छो त हुए कोन पर अॼु तोखे मिली वियो गनीमत जो माल जीअं उन्हनि खे मिले थो जेके उन ग़ज़वे जे अंदरि शरीक हुआ नबी करीम अलैहि सलाम फरमायो उस्मान तोखे बि उनजो हिसो मिलंदो जेके शरीक न हा हुजूर हज़रत उस्मान खे शरीक भी फरमायो अजर में भी शरीक फरमायो हिस्से में हिस्सो भी लगे अता फरमायो इन में मालूम थे अगर हुजूर बेइख्तियार हुजे हा तो को शामिल न फरमाए ना हज़रत उस्मान के अजर में शामिल फरमाए हिस्से में शामिल फरमाए इन ॻाल्हि खे साबित कयो ऐं इन मां साबित थियो त असांजो नबी बेइख्तियार कोन्हे मौलवी साहब असांजो नबी इख्तियार जो साहिब आहे मिंबर ठही आयो काठ जो ऐं उन जे ठहण खां पहिरियां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खजीअ जे थुड़ जे मथां पाण टेक ॾेई करे ख़ुतबो इरशाद फरमाईंदा सुभान अल्लाह हाणे मिंबर जो ठही आयो साहबी चवंदा जीअं हुजूर मस्जिद नबवी में आया पाण खजीअ जे थुड़ खे छॾे जीअं मिंबर ते वधिया खजीअ जो थुड़ ईअं काउन करे हुजूर जे जुदाई में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फराक में इएं पैदाऊं करे हुजूर जे इश्क़ मोहब्बत में इएं पैदाऊं करे जीअं दाचे जो पूरो दाऊं कंदो आहे अहिड़े तरीक़े सां दाऊं जा खजीअ जे थुड़ मां आवाज़ ॿुधण में पियो
अबू जहल अंधो थियो ऐं काठ तो कलमा पढ़े ऐं काठ तो कलमा पढ़े सो थोड़ा बचो पागल भरो मुजाम छा तुझे करे अजो तार मां बेड़ो करो मुजाम छा तुझे करे हम दिल दरिया वारो भरो मुजाम छा तुझे करे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से छा बिलावल छा करम महला सखी तुरजी सखा महला सखी तुरजी सखा हबशी मगर मौला भरो मुजाम छा तुझे करे अजो तार मां बेड़ो करो मुजाम छा तुझे करे हम दिल दरिया वारो भरो मुजाम छा तुझे करे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से छो भला आड़हना आजाद इब्राहिम जो आजाद इब्राहिम जो आरण नरल ठाक थरो मुजाम छा तुझे करे सभी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुस्ती छॾियो न तो सुभान अल्लाह हुजूर जो सहाबिया हज़रत अम्मार मुशरिकन उनके फाह में खड़ी छॾायो हुजूर सही मथां आया तो सुभान अल्लाह हथ मुबारक खड़ो त अम्मार जे जिस्म ते मुस्तफा फेरो नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा या नार कूनी बरदो सलाम अला अम्मार कमा कुंत अला इब्राहिम ऐ बाहे जहिड़े तरीक़े सां इब्राहिम खलीलुल्लाह जे मथां तो थधी सलामती वारी थी वई हुई है मुंहिंजे अम्मार जे मथां बि ईअं थधी सलामती वारी थी वई जो सुभान अल्लाह इन मौज मुस्तफा जो इख्तियार साबित थिए थो तू रसूलुल्लाह खे पाण जहिड़ो सम्झे थो हुजूर खे बि इख्तियार सम्झे थो हुजूर जो इख्तियार त उहो आहे हुजूर जी क़ुव्वत त उहा आहे मुस्तफा जी ताक़त उहा आहे हुजूर जो पावर उहो आहे जे हुजूर जो आमिर जो इशारो थी वञे त चंड जा काद थी वञनि नथनि सिज वापसि अची वञे सूरज उल्टे पाँव पलटे चांद इशारे से हो चाँद सूरज उल्टे पाँव पलटे चांद इशारे से हो चाक अंध नजदे देख ले कुदरत रसूलुल्लाह की अंध नजदे देख
पूरी तो कया हज़रत अली साईं जी रिवायत है तो सुभान अल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु सुभान अल्लाह फरमाइंदा हिकिड़ो आराबी आयो हुजूर जे दरबार सुभान अल्लाह मदीने वाले जी ये आदत करीम होंदी जेकर को बजे साइल सवाल करे जेकर कबूल होंदो मंजूर होंदो तो उनके हुजूर फरमाइंदा ना आओ तुझो साल कबूल पर जेकर उन जो सवाल मंजूर न हुजे तो हुजूर साईं लाखों न फरमाइंदा पर खामोश थी वेंदा सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह ला जो लफ्ज़ है साईं वट कीअं थी न त साईं कहे को न फरमाए ना जेकर मंजूर आ त ना है मंजूर त ला माना न को न फरमाइंदा साईं खामोश थी वेंदा आराबी सवाल हिकिड़ो भेरो कयो ॿियो भेरो कयो टियों भेरो कयो साईं खामोश वेठा टे भेरा सवाल करे चुको सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने फरमाइंदा हुजूर टिनि भेरनि खां बाद में उनखे फरमायो सल्मा शित जो सुभान हज़रत रबिया खे भी हुजूर फरमायो वो फरमाए तो मां हुजूर जे पानी खरीदोस वो कम कर जरूरत वारो कम का सामान वो पर खरीदोस एक दफे उनके हुजूर फरमायो सल्ली या रबिया जेको वणे इमाम मोहम्मद का घर सल्ली सवाल भूखा सवाल कर हज़रत रबिया अर्ज़ कयो असअलुका मुराफकतक फिल जन्नह सही जन्नत में मां तव्हांजी रिफ़ाक़त हुजे अल्लाह सुभान अल्लाह अने वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुजूर फरमायो अब गैर ज़ालिक हाणे वरो ठीक आहे इहो त थी वियो पर ॿियो कुझु जैसे हुआ ज़ाक सही ॿियो न बसि मुंहिंजो इहो ई सवाल आहे हुजूर फरमायो ॿियो कुझु चओ अर्ज़ कई या रसूल अल्लाह बस हुआ ज़ाक इहो ई आहे को सवाल कोन्हे को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कई या रसूल अल्लाह जन्नत में अवांजी रिफ़ाक़त भुलिजे थी हाणे हुजूर उनखे फरमायो सल्ली मूंखां सवाल कर उन माण्हुनि ते पंहिंजा तबसरा कया हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि मिश्कात शरह मुर्कात में लिखियो आहे अशरत उलमात में शेख अब्दुल मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि में लिखियो आहे हुजूर उनखे मुतलक सवाल फरमायो सवाल जे अंदर इतलाक फरमायो सल माना सवाल कर हुजूर अॻी ॻाल्हि कान फरमाई त फलाणी शइ जे मुताबिक़ सवाल कर कजां या फलाणी शइ हुजूर मुतलक सवाल फरमायो ना फरमायो त सवाल कर यो खद मिल इतलाक ही अलैहि सलात व सलाम हुजूर सवाल जे बारे में उनखे मुतलक छॾियो त जेको वणे सो घुर हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था इन मां इहा ॻाल्हि साबित थिए थी इन्नल्लाह मक्कनहु अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा कुदरत अता फरमाई क़ुव्वत अता फरमाई हुजूर खे इहो पावर अता फरमायो त जंहिंखे जो कुझु मुस्तफ़ा अता करणु चाहे त रसूलुल्लाह ॾेई सघे थो तो बेटो हुजूर जे इख्तियार खे हुजूर जे अरबा में बंद कर ही इख्तियार आहे हू इख्तियार आहे हुजूर मुतलक फरमायो उलमा लिखियो आहे शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी भी लिखियो आहे मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि भी लिखियो आहे तो हुजूर साल मुतलक जी ॻाल्हि कयो इन मां साबित थिए थो त हुजूर खे ख़ुदा या क़ुव्वत ॾिनी या पंहिंजो पावर ॾिनो हुजूर खे ताक़त ॾिनी आहे हुजूर खे इहो अल्लाह इख्तियार अता फरमायो आहे त मुस्तफ़ा जो कुझु चाहनि जंहिंखे जो कुझु ॾियणु चाहनि मुस्तफ़ा ॾेई सघनि आलम लिखियो त हिन में त भला सवाल मुतलक हो हुन माण्हू साबित हो सल्ली जेको वणे सो पर आराबीअ वारे ॻाल्हि में त बिल्कुलु वाजिब बीठो आहे हुजूर फरमायो सल मां शीत जेको तूं चाहे उहो तूं घुर उन जो मतिलबु इहो थियो अल्लाह पंहिंजे महबूब खे इहे इख्तियार ॾिना हो काइनात कुदरत जे अंदरि अल्लाह जे खज़ाननि जे अंदरि ज़मीन आसमान
अंदर दुनिया आखिरत के अंदर हुजूर जे लाल जो कुछ ऑर्डर फरमाए हुजूर जे के जो कुछ अता फरमाए अल्लाह पंहिंजे महबूब खे इहा कुव्वत बि ॾिनी आहे पावर बि ॾिनो आहे त मुस्तफ़ा खे इख़्तियार कंदा जिसकी दो कौसर जिसकी दो कौसर सलसबील है रहमत का दरिया सबसे कुछ हुजे उहो ही फरमाईंदो जेको पंहिंजो मालिक हुजे मोट काशे काने मां इहे कीअं जल्दी में चवंदुसि भाउ जेको वणे सो मोट कुछ आहे काने मां इहे ॻाल्हि कीअं कंदुसि इहा ॻाल्हि उहो ई कंदो सवाल में मुतलक इजाज़त उहो ई ॾींदो जंहिं वटि अल्लाह जी अता थियल कुझु हूंदो खुदा जे तरफ़ां अता थियल कुझु हूंदो उहो ई अहिड़ो इख़्तियार अता फरमाईंदो हुजूर फरमायो सलमा शेत जेको वणे सो घुर हुन अॼु जो आराधे चइसे मूंखे उठ थो घुरिजे पाण फरमायो ॿियो जैसे सफ़र जो सामान ॿियो जैसे बस मूंखे थो घुरिजे हुजूर फरमायो हिन जे हाल खे ॾिसो मां थो चवां त छा घुरिजे अच्छा हज़रत अली से फरमायो त जॾहिं न हुन हुजूर अलैहिस्सलाम हुनखे फरमायो सल मां शेत कि इन ॻाल्हि ते असांखे ॾाढी रीस थी ॾाढो असां में रिश्क पैदा थियो त काश हुजूर अहिड़ो इख़्तियार असांखे अता फरमाया जेको हुन ते महिरबानी पे थे त सलमा शेत हज़रत अली से फरमाईंदा असां सम्झो त हाणे हुजूर खां जन्नत जो सुवाल कयो दुनिया के छा कबो दुनिया तो फानी है अज आए सुधारे कान हूंदी असांखे तुंहिंजे मथां ई भरोसो कोन्हे तुंहिंजे जे मथां तुंहिंजो भरोसो ऐं दुनिया खे त सहाबी त उहे कुझु कोन सम्झंदा साहब न सम्झो त असां सम्झो त हुजूर खां जन्नत जो सवाल कंदो पर हुन सवाल उठ जो कयो हुन साजो साधो सामान जो ज़ात राह जो सवाल कयो हुजूर फरमायो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो हिन जो हाल मूसा कलीमुल्लाह जे ज़मान में जेका पोड़ी हुई न पोड़ीअ खां बि हिन जो हाल पोइते आहे हुई पोड़ी
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे आया दरिया जे मथा लश्कर सूदा जी दरिया जे मुंह ते तर सवारे जा मुंह हुआ दरिया ने जी दरिया ते पाका तो फौरन सवारे जा मुंह फिरी वरी हिय थी विया बे पासे दे तो मूसा कलीमुल्लाह अल्लाह के अर्ज़ कयो मौला ए मुंह हेडो सवारे जा पानी दरिया जे बदा उते उच तो फिरी विया न छो अल्लाह फरमायो प्यारा मूसा तू दरिया जे जाए ते बीठो इन जे भरसा मुझे प्यारे नबी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म दफन थियला अगते तदहिं मिंदो जरे उन के साणो खणंदो मौला ने खबर ना आयो वाला किथे आ ऐलान हुकुम जो ऐलान कर कौम में के तो खबर होगी अल्लाह जी हिकमत पैजी आ ऐलान जो थियो त हिकड़ी पोड़ी उन जो मुखे खबर सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी मज़ार ते था जिस्म मुबारक ते मुखे खबर आ कुथा पोड़ी जो ही कोन बुधाई सुभान अल्लाह छो जे मुझे को शर्त पूरो थे वो मातवा के वो जवाब दींदा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म के लिए जाए दिया हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाया सवाल कर छाती करी छात को सवाल थी करी अर्ज के खिबला सवाल मुझिया क्या मजूरी थी जन्नत में हलंदासो मां जन्नत दे अंदर को भी रिफाकत थी चाहिए जे जन्नत में गद पान सारा हाई तमाम ॿुधाइण लाइ तयार आहियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो बोली जन्नत में हली वडी गाला जन्नत जी गाल कर इयो छुदी जे ता सा कर ये सिर्फ जन्नत न जन्नत में भी हला मथे रुतबे वारे जाए ते भी हो जा बितवा सा गजो सवाल कबूल आदम अबदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाया इया गाल छन जन्नत जी गाल कर ये सही न जन्नत में सुराओ सागत अन गाल बसलो हलो कोने बैठे पुठा फिरोनी अचे पहुता एदा दरा क्लास कोनो हजरत मूसा अलैहिस्सलाम सा बोलिए जी गुफ्तगू हले थी अल्लाह वही फरमायो यारा मूसा हा इन सा कर इन में तहां जो तो कोई नुकसान कोने तो जो कोई नुकसान कोने थींदो ऐ हुए भी नुकसान वाला केड़ो थींदो बादशाह सा गद वलन मालन में उन जा खादम में साण हूंदा तो सुभान अल्लाह मिलंदा हुआ सुभान अल्लाह यारा मूसा इन में तुझो कोई नुकसान कोने इन पोड़ी सा हा कर अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पोड़ी सा हा के कौन फरमायो तुझो सवाल कबूल आ तू क़यामत जे दी मूसा गद जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर फरमायो हिन जो हाल कौन खा में पोते आ वा पोड़ी थी करे जिद करे भी थी हजरत मूसा अलैहिस्सलाम सा हम जन्नत में रुगो ना जन्नत में तो सा गद रांदस जे सवाल रिफाकत जो कबूल आ तब हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो मुतालिक बुधाया थी पाण फरमायो हिन जो हाल तो न खा में पोते आ हजरत मूसा अलैहिस्सलाम ने के पहरा जवाब ॾिनो त इहो सवाल न रुगो जन्नत जी ॻाल्हि कर पाण फरमाईंदा हे जेकॾहिं इहो मूंखां सवाल करे तो मां हिन जो कबूल करण जे लाइ मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए दर्दे बहा दिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हुन जो हाल न था तो हाणे उठ वारी ॻाल्हि ते वेठो आहे जन्नत जो सवाल करे मां हिन खे ॾेई छॾियां आलिम लिखनि था हुजूर हुनखे मुतलक़ फरमायो सन मां शेत जेको चाही थो तो घुर ऐं हुजूर हुनजी वज़ाहत बि फरमाई
जन्नत जी गाल जन्नत बाबा उहे ई ॾींदो जेको जन्नत जो मालिक हूंदो जंहिंते जन्नत जो इख़्तियार हूंदो उहो ई जन्नत जी ॻाल्हि कंदो हीअ दुनिया वाकई अल्लाह ख़ल्क़ी आहे हिन जो ख़ालिक़ अल्लाह आहे पर हिन जो मालिक मुस्तफ़ा नहीं सुभान अल्लाह खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया अल्लाह ने तो फरमाया खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्ज़ और इख्तियार में सुभान अल्लाह नबी साईं जो इख्तियार कोन मञींदा पंहिंजे मुल्हनि जो इख्तियार मञींदा हेॾे निहारो सुभान अल्लाह जो गंगो हीरो गुज़ारे उन जो वरी मर्सियो ठाहियो वरी महमूद हसन पुछां हाणे उहो छा पियो चवे हुनखे पता ईंदे पाण वारे हुनखे मौलवी साहब खे सुभान अल्लाह चओ जे तो मुर्दों को जिंदा किया जिंदों को मरने न दिया कि असांजो जेको गंगोई हो वो अहिड़ो त वॾी शइ हो एतिरो त हुनखे तसरुफ़ हो जेके मुआ उन्हनि खे जेरो कई ऐं जेरनि खे मरण ई कोन ॾिनई हाणे हुननि ते न मौत जो टाइम अची वञे हज़रत इज़राइल रूह कढण ते देवबंदनि जो मौलवी झलण ते ईअं ई थींदो न मुर्दों को जिंदा किया माना जेके मरी विया हा उन्हनि खे जीरो पियो करे नबी साईं खे इख़्तियार कोन्हे अल्लाह जे वलीअनि खे ताक़त न आहे ख़ुदा वारनि खे अहिड़ो पावर कोन्हे ऐं हुननि जे मौलवी साहिब खे अहिड़ो पावर अची वियो जेको मुर्दों को जिंदा किया मौलनि खे जिंदा करे ॾेखारियो असांजो गंगो हुनमंद ऐं जेको मर मर जिंदू को मरने न दिया माना जेके झेरा हा उन्हनि खे मरण कोन ॾिनई हालांकि अल्लाह जो क़ुरान में हुकुम आयल आहे अल्लाह फरमायो आहे जॾहिं उन्हनि जो टाइम अची वेंदो आहे छा अजलहुम ला यस्तग़फिरून साअतन वला यस्तक़दिमून जॾहिं उन्हनि जो टाइम ईंदो वरी न को अॻिते थींदा न को पोइ थींदा माना मुक़ररु टाइम ते मरंदा हाणे क़ुरान फरमाए थो मुक़ररु टाइम ते मरंदा हे चवे थो त मरणो हुननि खे ॾिनई कोन अवाजे मुल्लन में अहिड़ी ताक़त आहे थल्ले वेठा उनखे पढ़ायो ख़ल्क़ ख़ुदा खे गुमराह कयो नबियुनि में पावर न आहे अल्लाह वारनि में ताक़त न आहे रसूलुल्लाह खे इख़्तियार कोन्हे हुज़ूर खे को बाद अल्लाह को बि इख़्तियार कोन्हे बाक़ी अवाजे मुल्लन खे अहिड़ा तसरुफ़ मिलियल हा अहिड़ा इख़्तियार मिलियल हा जो मुअनि खे थोरो बि कनि जेरनि खे मरण बि न ॾियनि अल्लाह जे नबियुनि खे वेठा चैलेंज कयो ज़रा देखो ज़रा देखो उसको ज़रूर इब्ने मरियम जो तो हज़रत इब्राहिम बीबी मरियम जो पुत्र मन हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांजे मुल्ला जे तसरुफ़ खे ॾिठो अल्लाह जे नबीअ खे चैलेंज वेठो करे अहिड़ी प्रिय नबी गुस्ताखी मुल्लनि जा इख़्तियार मञो था नबी साईं जो इख़्तियार नथा मञो इहो तव्हां जो ईमान आहे असांजो ईमान आहे त अल्लाह नबी वारो जो इख़्तियार वारो नबी बणाए मोकिले जागो दादा सुभान अल्लाह मस्जिद न दवे जी आवन में हली सुभान अल्लाह चवरा बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह और वरी आवाज़ से सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार वारो नबी आहे थोड़ी वारी ॻाल्हि रहिजी वञे ख़ुदा कदो ॿी ॻाल्हि लिका न रही हूंदी हाणे थोड़ा खे हुजूर वेझो अचनि चओ सुभान अल्लाह हुजूर जे जुदाई में थोड़ो रोए ऐं मुसलमान तो असांखे बि सीसरा ते बि न उभरे असांजी मोहबत किथे बि थी आहे आशिक उहे आहे जेके चई विया अॼु त आधी रात जो अॼु त आधी रात जो मूंखे सोन सरवर याद तो
जबर आयो न बस हाणे टे मुआरो जे पूरो थिया पर ॾाढा सुभाणे अल्लाह इश्क पारण बारिया मुतमागम दीन जा सारिया मागम दीन जा सारिया घोड़ा घर की घारिया मुझे मुझे घोट गोहर याद को नीरन जी फिटे गई रोत हर हर याद को जिनके मदीने वाले याद आ बुलंद आवाज से सुभान अल्लाह चाहे इश्क माथा चल मुंजा जोश जीरा था जलन इश्क धना था चल मुंजा जोश जीरा था जलन जोश जीरा था जलन सिंध में सिकायल किया सुमन सिंध में सिकायल किया सुमन बन के रात रह बर याद को जी फिटी गई हो हर हर याद को थोड़ा खेल फिराद तू याद थो हुजूर जी जुदाई में रोए तो कभी करीम अलैहिस्सलाम उठाया हुजूर हथ मुबारक नदी मथा रखो हथ मुबारक रखी करे साईं फरमाइंदा थोड़ा बिन गालन ना हिक शय खे इख्तियार कर जे करे तू चाही वो तुझे लाए दुआ थो कया इतनी साव थी दे खजूतो में अची वेंदो फल तो में अची वेंदो माण्हू तुंहिंजो फल फ्रूट खाई रहंदा सुकला ताज़ो थी वेंदे ऐं जेकॾहिं चाही त मां तोखे जन्नत में लॻाए छॾियां जन्नत में नेक साले तुंहिंजो खजू खजूर ते खाईंदा रहंदा सुभान अल्लाह अगर हुजूर के इख्तियार न हुजे हा नबी साईं बे इख्तियार हुजे हा तो थोड़ा सा या गाल हुजूर करे भी कोन फरमाइना फरमाइन का जेका गाल चाहे तो सावा कया या हित तोखे साओ बनाया या जन्नत में तोखे लग रहा हुजूर गाल ही आ कही थोड़े त खामोश थी वियो साईं पोते हुत्या आशिकन सवाल कयो सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा पर रोए तो अल्लाह हथ मुबारक रखो थोड़ो खामोश थी वियो आए खुदियो जो थोड़ो साह लाए रोण किथा आयो जुबान लाए ॻाल्हाइण किथा आयो अखियूं लाए न पूरा किथा आया हे मदीने वारे जो हथ मुबारक आ हुजूर जो जिस्म मुबारक आ मुस्तफा जे कदम लगाए जान बेजान में बेजान अची वेंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबन जे सवाल पे फरमायो मून खे इख्तियार मिलो हो थोड़ो सियाणो हुयो थोड़ो सम्झो त दुनिया फानी मां बि थी वेंदुसि ज़रा थी वेंदुसि बका वारी ज़िंदगी में बका वारी जन्नत घुर जो जन्नत में मां बि हूंदुसि माण्हू मुंहिंजो फल फ्रूट मोमिन अल्लाह जा नेक साला बाबा खाईंदा ऐं हूंदुसि जन्नत में जो उते बि मुस्तफा जा दीदार कंदो रहंदुसि तुंहिंजो तुर थोरे हिन ॻाल्हि खे इख्तियार कयो त साईं मूंखे जन्नत में लॻायो साईं पाण फरमायो हिन जन्नत खे पसंदि कयो हुन मां फरमायो हुन मां बि साबित थिए थो त असांजो नबी बि इख्तियार न मदीने वारो इख्तियार वारो नबी अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझे चवण अवाजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए मुंतज़िमन जो हज़रत अल्लामा मौलाना अनवर अकबर सिकंदरी जवाब जो मशकूर आहियां जॾहिं मूंखे दावत ॾेई हिदायत घुरायो ऐं चङनि गुज़ारिशुनि करण जे लाइ मूंखे मौक़ो ॾिनो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हालत राम करम फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
दोस्तों अनकरीब साईं मज़हर मुख्तार दुरानी साहब भी पहुंचण वारा आहिनि। ज़ौक़ ऐं शौक़ सां हक़ीक़त पुछो त ज़ौक़ थोरो घटि लॻे पियो। जेतिरो दिलि सां विहंदव न ओतिरो मुक़रर खे लुत्फ़ ईंदो आहे। चओ सुभान अल्लाह। इंतज़ार न ॻाल्हियूं न अल्हम्दुलिल्लाह आहे। असांजी दिलि इहो चाहींदी आहे त असांजे हिन जलसे में हिकु मुक़रर ख़तीब इख़्तिताम ते पुॼे त ॿियो फौरन जेके आहे कुझु वञे अनकरीब इंशाअल्लाह स्टेज तो कोई भी दोस्त हेॾे होॾे न थिए। मज़हर मुख्तार साहब जो मौज़ू आहे मोहब्बत रसूल। ऐं असां मौज़ू अॻ में ॾेई छॾींदा आहियूं त जीअं आलिम हुन ते सैर बहस हासिल कनि ऐं उन खां अलावा असांखे बि उन मां फ़ाइदो मिले। तंहिंजे करे स्टेज जा फराइज़ मौलाना वकार साहब सरंजाम ॾींदो कोई बि दोस्त हेॾे होॾे न थिए।